सुप्रीम कोर्ट फैसल वावडा जी प्रेस कॉन्फ्रेंस जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साजिद सब्राही में 3 रुकनी बेंच अॼु ॿुधणी कंदी। जस्टिस इरफान सादत ऐं जस्टिस नईम अख्तर बेंच में शामिल। सेनेटर फैसल वावडा जो चवणु आहे त हू पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे, पंहिंजी इज़त ते गलो कपराए छॾींदो पर पोइ ते न हटंदो। हुन कंहिं ते इल्ज़ाम नाहे लॻायो, कंहिं खेसि प्रॉक्सी चयो त उनखे सबूत पेश करणा पवंदा। सुप्रीम कोर्ट घुरायो आहे त उन ते शुक्रगुज़ार आहे। कराची में सीटीडी की कार्रवाई, दहशतगर्द गिरफ्तार। दस्ती बम हथ नौरस चौरंगी मंगो पीर रोड ते कार्रवाई दौरान पाबंदी मढ़ियल तंज़ीम टीटीपी जो दहशतगर्द यूसुफ खान उर्फ गुल यूसुफ गिरफ्तार। सीटीडी तर्जुमान चवे थो गिरफ्तार कयल दहशतगर्द जे कब्ज़े मां अमरीकी दस्ती बम हथ कया आहिनि। दहशतगर्द जो तालुक़ टीटीपी कमांडर अज़मतुल्लाह ग्रुप सां आहे। गिरफ्तार थियल दहशतगर्द उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दी जी कार्रवाई जो इंकशाफ कयो आहे। दहशतगर्द रखण वज़ीरिस्तान में एफसी ते हमले में मुलवस आहे। बेरिया रोड भरसन रेलवे ट्रैक तां नौजवान जो लाश हथ वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। फौती जी सुञाप ॻोठ नसीर खान वासी करीम बख्श मरी नाले सां थी। वारसन मौजब फौती जो ज़ाल सां तकरार हलंदड़ हो, खेसि साज़िश तहत क़त्ल कयो वियो आहे। वाक़े जी जांच करे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे।